सिंध बचाइण जो सफ़र शुरू कयो आहे। इहो सफ़र सिंध जी सॼी समूरा हक़ सिंध जी सिंधू दरिया खे कोन बचायूं, सिंध जी सरज़मीन खे कोन था बचायूं, जेसिताईं सिंध जी क़ौम कोन थी बचे असांजा समूरा हक़ नथा मिलनि। ऐलान कयो लेकिन उनजी मुनाफ़िकी नज़र अचे रही आहे। भाषा डैम जेको आहे पियो उनजी आड़ में कालाबाग डैम ठाहिनि पिया। मां उन्हनि दोस्तनि खे जेके चवनि था त कालाबाग डैम ते असां भाषा डैम भले उन्हनि दोस्तनि खे भाषा डैम कालाबाग डैम ॾाढो वधीक ख़तरनाक आहे। छो त भाषा डैम जेको आहे उहो हिन जा डैम भरी थो, केनाल भरी थो, तेसिताईं पाणी असां था ॾिसनि तंहिं करे असां हमेशह तव्हां ॾिसो सॼो असांजो दरिया जेको उते मिटी समुद्र में सम्झो असांजो रोज़ानो 10 खां 15,000 एकड़ ज़मीन फिटी पियो वञे। असांजे जेको कटयो बदीन वारे साइड ते असांजी ज़मीन खणी पियो वञे ऐं हीउ इमरान ख़ान खे अचे पाणी जी ज़रूरत असां थी थियनि पिया असांखे यानी कि क़ुरान जे अंदरि हदीस जे अंदरि दुनिया जे कानून जे अंदरि दरिया थे दुनिया जो सिंध आहे पाणी उन्हनि दोस्तनि खे उन्हनि उन्हनि खे चवां थो जेके डैम नाले ते फंड ॾियनि था बाबा ख़ुदा माना तव्हां फंड ॾेई करे असां सिंधियुनि खे अक़लियत में कमु कयो था, फंड ॾेई करे असां सिंधियुनि खे पुञ मारणु चाहियो था, तव्हां फंड ॾेई करे असां सिंधियुनि खे दावार सां निंदड़ करणु चाहियो था। असां हिन अमल जी अज़मत ॾिसंदा ऐं ज़रूरत पई त मज़ामत ॾिसंदा छो त असां जो जीअण मरण हिन पाणीअ ते असांजो हर मामिलो हिन पाणीअ ते तंहिं करे असां हीउ डैम कोन ठाहिण ॾींदासीं भले असां ते 100 दफ़ा लॻायो असांखे प्रेस क्लब जे हिन खंबे ते लॻाए इहो बि हिकिड़ो